के ख़बर मलूक, अॼु चाचो मुराद ॾिसण में कोन पियो अचे। अदा चाचो वीचारो अॼु बनी जे कमनि में फाथो पियो हो, इन जे करे अॼु अची कोन सघियो। चाचे खां सवाइ कचहरी में मज़ो ई कोन हूंदो। चाचो सुभाणे ताईं अची वेंदो। अस्सलाम वालेकुम। दोस्तो, अॼु पाण पंहिंजे ॻोठ जे मसइलनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। अदा पंहिंजे ॻोठ में तइलीम जी वॾी घटिताई आहे। हा कुर्बान, जीअं पोइ तीअं वञे थो पंहिंजे ॻोठ मां तइलीम जो रवाज निकिरंदो। हा, पाण सभिनी खे इन मसइले ते गौर करणु घुर्जे ऐं पंहिंजे ॿारनि खे तइलीम ॾियारण लाइ कोशिशि कजे। अदा वसाए बि पंहिंजे छोकिरे खे वञी पढ़ण जे लाइ शहर में छॾियो आहे। वसायो वीचारो ग़रीब आहे, पर पोइ पंहिंजे छोकिरे खे पढ़ण लाइ खानगी कॉलेज में दाख़िल कराई। छोकिरो पाण बि होशियारु आहे, अलाह साईं शन कामयाबु करे। पाण सभिनी खे पंहिंजे औलाद खे पढ़ाए ऐं खाइण सुठी उमेद रखणु घुर्जे। तो दोस्तों टाइम भी घणो थी चुको आहे ऐं थकावट भी महसूस थिए पई, पर सुभाणे मिलंदासीं इंशाल्लाह। ऐं हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो, कॾहिं बि पंहिंजी ज़िंदगीअ तां नाउमीद नाहे थियणो। हीअ दुनिया उमेदनि ते क़ाइमु आहे, सो कॾहिं बि पंहिंजे पाण तां ऐं पंहिंजे बचनि तां कॾहिं बि उमेद नाहे लाहिणु घुर्जे। पर सुभाणे मिलंदासीं इंशाल्लाह।